Audio Jungle. Audio Jungle. अस्सलामुअलैकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी। रिपोर्ट शामिल करना थी परियालो खां जी नाज़रीन। परियालो मेमण इतिहाद तरफ़ां क़ाइमु कयल खैराती इस्पताल मां सभई माण्हू इलाज कराइण लॻा। डॉक्टर अब्दुल वहीद अब्बासी, डॉक्टर अतीक रहमान मेमण छंछर ऐं आचर ॾींहुं आयल सभई मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो। मरीज़नि खे मेमण चैरिटी तरफ़ां मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। आयल मरीज़नि जे इलाज लाइ मेमण यूथ जे रज़ाकारानी तौर ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। उन मौक़े ते मेमण इतिहाद जे अॻुवाणनि हाफ़िज़ अब्दुल क़दीर, इरशाद अहमद मेमण, बदरुद्दीन मेमण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त तव्हां कंहिं इंसान जी ख़िदमत या मदद कयो, पोइ तव्हां पंहिंजे दिलि में सुकून महसूसु कयो त पोइ तव्हां पक सम्झो त अव्हां अल्लाह पाक जी मक़बूल ऐं पसंदीदा इबादत करे रहिया आहियो। तमामु शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि डॉक्टरनि जा जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु ग़रीबनि जे इलाज लाइ वक़फ़ कयो। छंछर ऐं आचर ते आयल मरीज़नि लाइ मेमण यूथ जे नौजवान घणा पेशेंट थिया? पेशेंट थिया 40 मिनट थिया क्लिनिक खुलण खे 40 मिंट थिया। हलण खे 40 मिनट थिया आहिनि। जी जी। 38 पेशेंट आया आहिनि, तक़रीबन हर आचरा जी 150 जे क़रीब पेशेंट हूंदा आहिनि। अॼु जेको डॉक्टर आहे उनजो नालो छा आहे? अतीक रहमान मेमण। अतीक रहमान मेमण। ऐं कल्ह में केतिरा पेशेंट हुया? कल्ह असांजा 82 पेशेंट हुया। 82 पेशेंट। कल्ह हुयो डॉक्टर अब्दुल वहीद अब्बासी। डॉक्टर अब्दुल वहीद अब्बासी। ठीकु आहे।